तो अॼु शमन अली मीराली जो 38 एल्बम अंदाज़ तव्हांजे साम्हूं आहे ऐं उमेद आहे तव्हां सभिनी दोस्तनि खे पसंदि ईंदो। एल्बम तमामु बहितरीनु आहे, ज़बरदस्त आहे ऐं हिन सां हिकिड़े कलाम ते मुंहिंजी कहाणी बि लॻल आहे ऐं उहा तव्हांखे अॻिते हली ॿुधायां थो। ऐं हिन में जेको मुंहिंजे पसंदि जो गीत हिकु त न आहे, बहरहाल सभु आहिनि, पर सभ खां भलो जेको गीत आहे, वसत कयां थो पर सरे ई नथी, रुगो थी रोए दिल बस करे ई नथी है। ज़बरदस्त कलाम आहे ऐं दोस्तनि जा कमेंट्स बि आहिनि। हेॾो पहिरीं कमेंट्स आहे एहसन अहमद सोलंकी लिखियो आहे ज़बरदस्त 37 धमाल। माशूक अहमद लिखियो आहे 37 एल्बम VIP। शाबान सोलंकी लिखियो आहे एल्बम 37 नाइस फोटो सां गॾु। ऐं हुन खां पोइ ॿिए दोस्त जी कमेंट्स आहे ऐं हेॾो यूज़र वहीद अहमद लिखियो आहे नाइस पिक्चर। आशिक़ अहमद सोलंकी लिखियो आहे वेरी नाइस। बादशाह अहमद सोलंकी दिलूं बि मोकिलियूं आहिनि, ग्रेट एल्बम बि लिखियो आहे, वॾियूं महिरबानियूं। तव्हां दोस्त कमेंट्स कयो था, इन करे ई आउं शौक़ में वीडियो ठाहियां पियो। ऐं हेॾो वहीद अहमद सिर्फ़ु दिलूं मोकिलियूं आहिनि, वॾी महिरबानी। एहसन अहमद सोलंकी ज़बरदस्त एल्बम 37। एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे सुपर हिट धमाल, वॾियूं महिरबानियूं, लख कुर्ब तव्हां दोस्तनि जा। ऐं उहा मेन ॻाल्हि जेका हुई तव्हांखे ॿुधायां मां त हिन में कलाम आहे ओ चरिया माण्हू कंहिं लाइ रोई पियो। हीअ 2007 जी ॻाल्हि आहे, जो मूंखां जेको मुंहिंजो पीढ़ी हुयो मूंखां कंहिं ॻाल्हि ते कावड़जी वियो हो ऐं न पियो ॻाल्हाए ऐं मां बि पंहिंजी ज़मीन ते वियुमि, उते वेठो हुउमि उदास मायूस वेठो हुउमि, ज़रे घटि मां रोआई पियो। त हे ई मौसम हुई सियारे जी, त ट्रैक्टर में हले पियो कलाम इहो ओ चरिया माण्हू कंहिं लाइ रोई पियो। कलाम ॿुधमि मां चयो बसि इहा कैसेट मूंखे वठिणी आहे। मां आख़िर हली वियुमि ट्रैक्टर वारे ॾे, मां चयुमि इहो कहिड़ो एल्बम आहे शमन अली जो, मूंखे ॿुधाए। पोइ कैसेट दॿी मां इन मां कढी ॾिनई, 38 एल्बम लिखियलु हुयो, अंदाज़ लिखियलु हुयो, गाना वाना पढ़ियामांसि, गाना इन मां इलाही ॿुधल आहिनि मुंहिंजा। चयोमांसि मूंखे इहा कैसेट ॾे, चयईं हा तूं वठि, मां यको ॿुधी आहे, महीनो ॾेढ थियो आहे, मां ॿी वठंदुमि। पोइ मूंखे इहा कैसेट 30 रुपए में ॾिनई ऐं पोइ घर खणी आयुमि मां, इहो 2-3 कलाम ॿुधा, इहे मूंखे ॾाढा पसंदि आया। हालांकि सॼो एल्बम मुंहिंजो न हुयो ॿुधल, 2-3 गीत ॿुधल हुया। बहरहाल इहा हुई कहाणी मुंहिंजी, थोरी मुख़्तसिर हुई। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हिन में कोई बि गीत असां शामिलु न कयो आहे, रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि, थंबनेल ते मथां लिखियलु आहे रिलीज़ इंफो, ठीकु आहे। ऐं हाणे हलूं था हिन जे कलामनि ॾे। त हिन जो पहिरियों गीत आहे मुंहिंजो फ़ैसिलो तो ते या ॿुधा केरु आहे बेवफ़ा, मीरो ख़ान जो कलाम आहे। उन खां पोइ आहे ज़ुल्फ़कार बंगी जी शाइरी आहे, हाय अल्लाह ही सुहिणो मुंहिंजो यार थी पए। ऐं उन खां पोइ जेको पसंदि जो गीत हुयो वसत कयां थो पर सरे ई नथी। उन खां पोइ पीरी बख़्श सोलंकी जो कलाम आहे, खिलंदे खिलंदे लुड़क किरी पिया, यार पुराणा यादि अची पिया। उन खां पोइ आहे बशीर अहमद बुके जी फिराइकी कलाम आहे, अल्लाह सोना। उन खां पोइ आहे बलोची गीत आहे उस्मान मरी जो, मैं यार थवे दिलदार थवे। ऐं उन खां पोइ आहे हलिया प्यारा वेठो थो रहां कीअं ईद कयां तूं न आए अञा, तनवीर बुरड़े जो कलाम आहे। उन खां पोइ वहीद अकड़े जो कलाम आहे, मूंसां ईद जूं ॻाल्हियूं करियो न यारो। ऐं उन खां पोइ आहे मुख़्तियार शाह जो कलाम आहे, ओ चरिया माण्हू कंहिं लाइ रोई थो। ऐं उन खां बाद आख़िरी गीत आहे कई पहर तुंहिंजे अॻियां रुनस मां, जानिम बुरड़े जी शाइरी आहे। ऐं दोस्तो तव्हांखे एल्बम ही कीअं लॻो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। ऐं 2-3 ॾींहं वीडियो न आयो, पैकेज न हुयो, इन करे ऐं वीडियो न रखी सघियुसि। सो इंशाल्लाह हाणे लॻी तो वीडियो ईंदा।